नाज़रीन तव्हां खे अपडेट कंदालू सिंध टीवी नेटवर्क के सर ते मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त सिंधु दरिया असांजी मैशत के सिरे हेठ सकाफ़त जो ॾिहाड़ो भरपूर नमूने मल्हाए पियो वञे। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रैलियूं कढी पियूं वञनि। ठिकराट में भी सकाफ़त के हवाले से रैली कढी वई आहे। इन हवाले से वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर मजीद महर। टीवी नेटवर्क पारा क़ौमी ईद सिंधी सकाफ़ती ॾींहुं मल्हाइण जे ऐलान बाद समूरी सिंध जिया उत्तर सिंध में ठिकरनि जे ठावनि जे करे मशहूरु शहर ठिकराठो बि सिंधी सकाफ़ती रंगनि सां रंगिजी वियो। ठिकराठो जे शाह लतीफ़ मॉडल एलिमेंट्री स्कूल जे ओनर उस्ताद मोहम्मद हसन मंगी ऐं स्कूल इंतिज़ामिया पारां क़ौमी काज खे मोट ॾींदे स्कूल जे अंगण ते शागिर्दनि स्कूल फीमेल टीचर्स ऐं मक़ामी औरतुनि लाइ हिकु पुरवकार तक़रीब मुनक़द कई वई। तक़रीब में समाजी तंज़ीम स्टेप फाउंडेशन जी चेयरपर्सन शाइस्ता खोसो सखर खां कही करे ख़ुसूसी शिरकत कई ऐं उन्हनि सिंध टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त सब खां पहिरियां त मां पूरे दुनिया में रहंदड़ सिंधियुनि खे अॼु कल्चर जे ॾींहं जूं लख लख वाधायूं हुजनि ऐं सिंध टीवी वारनि जी मां तमामु घणी थोराइती आहियां जिन हमेशह असांजे कल्चर खे असांजी सकाफ़त खे प्रोमोट कयो आहे। जीअं ई जेको आहे ईद जी माण्हू तयारी कंदा आहिनि सिंध टीवी वारा इन ई प्रोग्राम्स मुसलसल स्कूल्स में मलाखड़ा कोॾी कोॾी जा ऐं मुख़्तलिफ़ जेके आहिनि उन्हनि ते वञी करे प्रोग्राम्स कराइनि था। हिकिड़ो ख़ुशी ऐं ईद जो ॾिहाड़ो आहे जो असांजी नियाणियुनि खे भरपूर तो असां शाह अब्दुल लतीफ़ मॉडल एलिमेंट्री स्कूल जेको ठिकराठो में मल्हायो आहे। हिन मां इहो ज़ाहिर थियो त हिकु पसमानदा जेको इलाइक़ो ऐं नियाणियुनि खे पढ़ण जी बि इजाज़त न हुई उन हिन वक़्तु ॾिसो हिन टाइम हिन ॾींहं ॾिहाड़े कल्चर डे जे हवाले सकाफ़त जे ॾिहाड़े सां भरपूर तरीक़े सां प्रोग्राम मल्हायो। सकाफ़त जो ॾींहुं जेको असां हर साल भरपूर जोश सां मल्हाईंदा आहियूं ऐं असां हिन स्कूल में हिन जो मक़सदु मल्हाइण जो इहो आहे त असां पंहिंजे नौजवान नसुल खे इहो पंहिंजी सकाफ़त जे बारे में ॼाण ॾियूं ऐं हुनखे पंहिंजी जेका सिंध धरती आहे हुनजी हिफ़ाज़त करण बाबति जेके बि शयूं आहिनि सम्झायूं। सकाफ़ती तक़रीब में शागिर्दनि सिंधी सकाफ़त ऐं तारीख़ ते तक़रीरूं कयूं ऐं मुख़्तलिफ़ टेबलोज़ पेश कया जॾहिं त क़ौमी गीतनि ते रक़्स पिणु करे ख़ूब दाद वसूल कयो। कैमरामैन अलीगोर महर सां गॾु मजीद महर सिंध टीवी न्यूज़ ठिकराठो।